अस्सलाम वालेकुम नादरीन, मेहरान टीवी सां गॾु माया सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सुमरो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आला केपी के अली अमीन गंडापुर उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। अली अमीन गंडापुर चयो आहे त पीटीआई बानी जे हुकुम ते वॾी वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। वॾी वज़ारत पीटीआई बानी जी अमानत हुई, उन जे हुकुम मुताबिक़ उहिदो वापसि करे रहियो आहियां। पंहिंजे बयान में अली अमीन गंडापुर चयो त सुहेल आफ़रीदी खे मुंहिंजी मुकमल हिमायत ऐं सपोर्ट हासिल आहे। पीटीआई बानी जी आज़ादी ऐं पार्टी पॉलिसी लाइ हिकु थी अॻिते वधंदासीं। तहरीक इंसाफ के सेक्रेटरी जनरल सलमान अकरम राजा वज़ीर आला केपी के अली अमीन गंडापुर के उहिदे तां हटाइण जी तस्दीक करे छॾी। सलमान अकरम राजा पारां सुहेल आफ़रीदी के नओं वज़ीर आला केपी के नामज़द करण जी भी तस्दीक। सलमान अकरम राजा चयो आहे त ही पीटीआई बानी जो फ़ैसिलो आहे। केपी के में दहशतगर्दी जी बदतरीन सूरत हाल आहे। अॼु औरंगज़ई में असांजा जवान ऐं ऑफिसर शहीद थिया। खैबर पख्तूनख्वा में हुकूमत के चयो वियो त हू वफ़ाक़ जी ग़लत पॉलिसियुनि खां पाण खे परे रखो। पंहिंजे बयान में सलमान अकरम राजा चयो त दहशतगर्दी खे ख़त्म करण जो हिकु ई तरीक़ो आहे ऐं उहो गॾिजी वेही ॻाल्हियूं करणु आहे। उमेद आहे त सुहेल आफ़रीदी वफ़ाक़ी हुकूमत जी रहनुमाई कंदो ऐं सम्झाईंदो त असांखे पंहिंजे माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणी आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त वज़ीर आला केपी के जी तब्दीली ते असेंबली में फ़ैसिलो कंदासीं। पीटीआई खे जेकॾहिं सूबे में बदअमनी जो अहसास थी वियो आहे त पोइ उहा सुठी अख़बाराई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे त पीटीआई जा दोस्त 26 तरमीम खां कीअं पोइ ते हटी विया। ही तरमीम 27 सफ़नि ते मुश्तमिल आहे ऐं उन ते सेनेट, क़ौमी असेंबली ऐं हुकूमत जी जेयूआई जी तारीफ़ कई हुई। केपी के ज़िले औरंगज़ई में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 19 दहशतगर्द मारिजी विया, 11 जवान शहीद। ISPR मूजिब ॻुझी इतला ते 7 ऐं 8 अक्टूबर जे विच वारी राति कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान लेफ्टिनेंट कर्नल समेत पाक फ़ौज जा 11 जवान भी शहीद थिया आहिनि। सुप्रीम कोर्ट के जस्टिस अमीनुद्दीन चयो आहे त जेसी ताईं का नई तरमीम नथी अचे तेसी ताईं मौजूदा आइन ते ई नाफ़िज़ अमल हूंदो। असांजे वस में नाहे त 26 आइनी तरमीम खां पोइ ते हटी वञूं। सुप्रीम कोर्ट में 8 रुकनी आइनी बेंच पारां जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त छा हिन वक़्तु 26 आइनी तरमीम जो हिसो आहियूं या न, जंहिं ते लाहौर हाई कोर्ट बार एसोसिएशन जे वकील हामिद ख़ान चयो त जेकॾहिं फुल कोर्ट तरमीम खे कलदम करार ॾिए थी त उनखे पहिरें ॾींहं खां ई कलदम सम्झियो वेंदो। जस्टिस अमीनुद्दीन रिमार्क्स ॾींदे चयो त जेसी ताईं कलदम थिए तेसी ताईं उहा आइन जो हिसो आहे। जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स ॾिना त तरमीम अञा मुअत्तल नाहे। इलेक्शन कमीशन पारां पंजाब में बल्दियाती चूंडूं दिसंबर के आखिरी हफ़्ते में कराइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडनि में देर बाबति दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त 2022 जे कानून मुताबिक़ पंजाब में मकानी चूंडूं कराई वेंदियूं। पंजाब में सुभाणे खां तकबंदियुनि जी शुरूआत कई वेंदी। 26 नवंबर ते एहतजाज वारे केस में अलीमा ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी। ईंदड़ ॿुधणी ते मथस फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। रावलपिंडी जी दहशतगर्दी जी तोड़ अदालत में 26 नवंबर ते एहतजाज वारे केस जी ॿुधणी। अदालत अलीमा ख़ान जी हाज़ुरी खां हिकु ॾींहं जी छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे गिरफ़्तारी वारंट जारी कया। 11 अक्टूबर ते थींदड़ ॿुधणी दौरान अलीमा ख़ान ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। केपी के जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त मरियम नवाज़ जो मुंहिंजो पाणी मुंहिंजी मर्ज़ी वारो बयान नंढे ज़हन जी अकासी करे थो। जेकॾहिं केपी के चयो त मुंहिंजो डेम ऐं मुंहिंजी मादनियात ॿुधायो पोइ छा थींदो। मरियम नवाज़ खे सूबाइत खे हवा न ॾियणु घुर्जे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त वज़ीर आला केपी के ते रहम अची रहियो आहे। सूबे में इंटेलिजेंस बेस ऑपरेशन थी रहियो आहे, पर वज़ीर आला खे का ख़बर ई न आहे। अली अमीन खे पॉलिसी बयान ॾियणु घुर्जे त हू रियासत सां गॾु आहे या दहशतगर्दनि सां। IMF ऐं पाकिस्तान में कर्ज़ जी ईंदड़ किस्त जारी करण लाइ ॻाल्हियुनि जो अॼु आख़िरी दौर। IMF मिशन जूं वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जे नुमाइंदनि सां ॻाल्हियूं मुकमल। अॼु नाणे वारी वज़ारत जे नुमाइंदनि सां हतमी ॻाल्हियूं। IMF वफ़द ॻाल्हियूं मुकमल थियण बाद रिपोर्ट IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड खे ॾींदो, जेको पाकिस्तान लाइ $1 अरब जी किस्त जी मंज़ूरी ॾींदो। मीरपुर माथेले में पुराने तकरार तां सहाफ़ी पंहिंजे ॿारनि अॻियां गोलियूं हणी क़तल। सदस्य भाइटी भी सदमे में फौत। ॻोठ पीर बख्शी हैदरानी खां स्कूल ॿार छॾण लाइ वेंदड़ सहाफ़ी तुफ़ैल हैदरानी मथां हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया।
गोलियूं लॻण सबबि साफ़ी तुफ़ैल हैदरानी थॾे ते मारिजी पियो। चाचे खे अखियुनि अॻियां क़तल थींदे ॾिसंदड़ 8 साला भाइटी रीना रिंद सदमे में फौत थी वई। मीरपुर माथेले में साफ़ी हैदरानी के कत्ल जो वडे वज़ीर मुराद अली शाह नोटिस वरितो। IG पुलिस का वाक़े की रिपोर्ट तलब। वडे वज़ीर पारां वाक़े की शफ़ाफ़ जांच करे कातिलन के फौरी तौर गिरफ्तार करण की हिदायत। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार और सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन पारां भी साफ़ी तुफ़ैल हैदरानी के कत्ल की मज़म्मत। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सहाफ़ियुनि ते हमलो आज़ाद सहाफ़त ते हमलो आहे। कातिलन की गिरफ्तारी फौरी तौर अमल में आंदी वञे। मीरपुर साकरे भरसां डंपर बागड़ी बिरादरी के 3 औरतन मथा चढ़ी वियो। 2 औरतूं फौत, 1 ज़ख्मी। डंपर के टक्कर में रेशमा और माला थडे ते फौत, पूजा बागड़ियानी जख्मी थी पई। हैदराबाद में सिंधी हारी तहरीक तरफा जागीरदारी निज़ाम कारपोरेट फार्मिंग और ज़रई जिनसन जा मुनासिब अघ न मिलण खिलाफ रैली। अवामी तहरीक के मरकजी सदर एडवोकेट वसंत थरी की अगवानी में सवे हारिन और औरतन गुल सेंटर का प्रेस क्लब ताईं रैली कढी। अगवानन पारा कारपोरेट फार्मिंग जरिए ज़मीनन ता कब्जा खत्म कराए ज़मीनू बे ज़मीन हारिन में विराइण जो मुतालबो। सारिन जो अघ 4000 रुपया फी मण मुक़रर करण जी घुर।